वेलकम बैक नासिन वारे में अवां खे अपडेट कंदा हलूं त आवाज़ टीवी ते लावारिस ढगन जी रिपोर्ट नशर थियण ते नोटिस वरितो आहे। सिविल जज 2 फ़हीम हुसैन राज पर रिपोर्ट नशर थियण जो नोटिस वरितो आहे। पुलिस 15 लावारिस रोलू ढगन खे वारहे ढक हवाले करे छॾियो आहे। सिविल जज जे नोटिस ते 15 ढगा ढक हवाले कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ज़ुल्फ़कार चांडियो खां। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी कुछ टाइम पहिरियां आवाज़ टीवी ते रोलू ढगन जो शहरनि सां अज़ार जी हिकिड़ी रिपोर्ट हली हुई। उन रिपोर्ट खां पोइ सिविल जज फ़हीम हुसैन राज पर नोटिस वठंदे वारे पुलिस खे हुकुम ॾिनो आहे त शहर में जेके बि इहे लावारिस रोलू ढगा आहिनि, जेके शहर में सॼो ॾींहुं रुलंदा वतन था ऐं रेड़ियुनि वारनि जो नुक़सानु कनि था या स्कूल जे रस्तनि ते बीही करे उन्हनि ॿारनि जे पोयां पइजी उन्हनि खे ढाह हणनि था, जंहिंमां काफ़ी ॿार ज़ख़्मी बि थिया आहिनि। उन्हनि सभिनी ढगनि खे पकिड़े करे ढक हवाले कयो वञे। उन खां पोइ वारे पुलिस उन सिविल जज जे हुकुम ते शहर जा तक़रीबन 20 खां मथे रोलू ढगा पकिड़े करे ढक हवाले कया आहिनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ 550 जी कार्रवाई पिणु कई आहे। जी महिरबानी, जी आगाह करण लाइ।